मामा साईं, लगे तो तव्हांजो शक सही है। मूंखे भी महसूस तो थे तपेदार चाचा शाह ज़माना जे वर चढ़ी वियो तॾहिं त हू पूरो एतमाद आहे न। शमीर, मां भी इहो ई सोचे रहियो होसि कि तपेदार घर न पहुतो आहे त काॾे वियो। हुनजो भाकुर भी दुश्मन खे पंहिंजो बणाए छॾे। किथे चाचो तपेदार खे पंहिंजो न बणाए छॾे ऐं तपेदार असां जे मथां शायद ही न ॾे। पोइ बि असांखे कहिड़ो नुक़सान आहे? तपेदार जी 16 एकड़ ज़मीन जी एग्रीमेंट असांजे हथ में। मामा साईं, ॻाल्हि रुगो ज़मीन जी नाहे, अनाज जी भी आहे। माण्हू छा चवंदा त सरदार शाह ज़मान शमीर खान खां वरी बनी खसी वियो? न मामा साईं न, हाणे मां इहा ज़मीन पाण न ॾींदुसि। जेकॾहिं वेड़ो पियो न त बि वणंदुसि, जेकॾहिं चाचो मारणो पियो न तॾहिं बि चाचो मारींदुसि मामा साईं। इहो ई त मां चाहियां थो, तव्हां चाचा भाइटरा मरी दुप थी वञो त तव्हांजी सॼी ज़मीन मां हड़प कयां। मामा साईं, कहिड़ी सोच में पइजी विया? वरी हिते आयो आहीं? ही सॼी मुंहिंजी हद आहे। मां जिथे चाहियां ऐं जॾहिं चाहियां अची सघां थो। इहो हक़ मूंखे सरकार ॾिनो आहे। नालो तो सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। सूबेदार सुखिया, असांखे ख़बर आहे त तूं केतिरो ॾुखियो आहीं, पर इहो तूं ॿुधाईंदे त कहिड़े सिलसिले में अचणु थियो आहे? रेस वॾा, अव्हां खे सलाम करण आयो आहियां। चल क़बूल पवे। रेस वॾा, जेकॾहिं अव्हां चाहियो था त तव्हांजी बदनामी न थिए त पोइ इज़त सां तपेदार खे मुंहिंजे हवाले कयो। जेकॾहिं अव्हां जे दिमाग़ में अतिद आहे, अव्हां रियासत खां ॾाढा आहियो, इहा अव्हां जी भुल आहे। पर मां इहा अव्हां जी भुल अॼु ई दूर करे छॾींदुसि, छाकाणि जो ॿाहिरि मीडिया वारा ऐं पुलिस जा जवान मुंहिंजे हिकिड़े इशारे जा मुंतज़िर आहिनि। सुखिया, तुंहिंजी तकरीर ख़तम थी या न? हा, मां तव्हांखे ख़बरदार करण आयो आहियां। बंगल खान जे कोट जा कुंगरा एतिरा कमज़ोर न आहिनि सूबेदार सुखिया जो तूं लताड़े सघीं। मञा थो त रियासत जो कानून ज़बरदस्त आहे, करप्ट अमलदारनि इदारा तबाह करे छॾिया। सूबेदार सुखिया, जेको बि तोखे कुझु करणो आहे वञी कर। साह पी वठी सॼे बंगले जी वञी तलाशी वठ। जे तोखे तपेदार मिली वञे, जेकी चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा। जे तपेदार न मिलियो त पोइ वॾो गंद थींदो। तुंहिंजो अहिड़ो असरु कंदुसि जो राज ॾिसंदा। हा रेस बंगुल खान, अॼु मां वञा थो, पर जल्दी वापसि ईंदुसि। वेंदे वेंदे शाह ज़मान जी औताक जी तलाशी वठियो वञजाए, मता तोखे तपेदार उते मिले। सूबेदार सुखिया, रेस ख़ैर आहे, चोर जी मां केसि ताईं कुंड में रोईंदी।
बहादुर खान जेकर शमशाद बेगम के कुछ भी थियो न तू मुझे पुट न मां तुझो पीर तो सामो जो सिर्फ हिकिड़ो ई रिश्तो रहंदो दुश्मन जो बाबा साहब तव्हां पंहिंजो इहो शौक़ु बहादुर तो सफा मारण लाइ तैयार थी पियो आहे। मूं तो सोचियो बि कोन हो कि बहादुर एॾो रिएक्शन ॾेखारींदो। हाणे मूंखे बहादुर मां ख़तरो थी पियो आहे। दरिया खान बि माज़ूर थी वेठो आहे। जेकॾहिं बहादुर बिगड़ी पियो त मूंखे केरु बचाईंदो? मूंखे पंहिंजी हिफ़ाज़त पाण करणी पवंदी। बहादुर खान तू जेकॾहिं वॾेरे दरिया खान जी बिगड़ियल औलाद मां बि शमशाद बेगम गोली हलाइण त मूंखे बि ईंदी आहे। जेॾी महल बि पुल में लही ससी खे खंभे खणी अचे। रेस खबर पई आहे त ससु रोज़ानो पाणी भरण बि वेंदी आहे, काठियूं करण बि वेंदी आहे। त पोइ देर न कयो। मूं बि मुल्क खां ॿाहिरि वञण जी तयारी करे छॾी आहे। जीअं ससुई खे खणंदासीं त सिधो समुंड हुन पार किथे साई बि कोन खणंदासीं। पोइ ॾिसां त इहो मूंखे कीअं थो खोले। रेस इहो मुल्क खां ॿाहिरि वञण वारो कमु ॾाढो भलो कयो अथई। पर रेस पराए मुल्क में छा खाईंदो, छा पीअंदो, कीअं गुज़ारो कंदो? जानू उहो बि मां सभु बंदोबस्तु करे छॾियो आहे। बसि रुगो हिकु दफ़ा ससुई खे मां मुल्क खां ॿाहिरि कढी। पोइ भला रेस वापसि कॾहिं ईंदो? जॾहिं बच्चा ॿार थी विया न पोइ मोटी। रेस मूंखे वठी हलो, मूं बि कॾहिं जहाज़ झूठो वरितो ई न आहे। न जानू तूं हिते ई हूंदी। मां तोखां फोन ते हाल अहवाल वठंदो रहंदुसि, छो त मां नथो चाहियां त कंहिं बि इंसान खे इहा ख़बर पए त मां किथे आहियां। सिर्फ़ तूं जानू, तूं ई मुंहिंजो राज़दार आहीं। ठीकु आहे रेस, 2-4 ॾींहंनि खां पोइ शाहज़मा जी सुनवाई आहे। सरदार शाहज़मा सां गॾु हाशिम ऐं दिलावर बि गॾु हूंदा। हो कंदासीं ससुअ मथां कड़को। हा जानू, ईअं चुपचाप में जीअं बाज़ झिरकीअ खे छटे वेंदो आहे न, असां बि ससे खे ईअं छटे ईंदासीं। ठीकु आहे रेस, पोइ मां हलां थो वञी संगत खे तयारु कयां। ठीकु आहे जानू, तूं ओताक ताईं मूंसां गॾु हल, पोइ संगत ॾांहुं हलियो वञे। मासी तुंहिंजा फ़कीर फिरन या न फिरन, पर तूं सदाई फेरन में आहीं। भला अॼु कंहिंजे घर ते टांडो किरण थी वञी? असराता है बेचारी फकीरियाणी पई थी फिरे। पर मूंखे त ॿुधायो
काॾे हिन महिल दिला खया आहिनि कोह त वियो आहे सुकी। मासी तू तो दरिया ते भी वेंदी न त उहो भी सुकी वेंदो। हे त वेचारो खूह आ। खिलो भली खिलो खिलंदन जो खैर पर मां चवांव थी सच तहां ॿिन्ही छोकिरनि जो दर खां ॿाहिरि निकिरणु खतरे खां खाली न आहे। छो मासी वाट ते बघेड़े बिठा आहिनि छा? मासी तू असांजो फिकुर न कर। कीअं फिकुर न कयां? मुंहिंजा फ़क़ीर था चवनि पिया त हिन ससुईअ खे दर खां ॿाहिरि न कढो। इहो बहादुर आहे बघेड़ो जेको अञा मोह ई नाहे। मासी बसरा बहादुर वारनि खे जे नक हूंदो न त ॿीहर मुंहिंजो नालो न वठंदा। चाचा हाशिम वारनि बहादुर वारनि जो अहिड़ो हशर कयो आहे न जो असांजे ॻोठ जो माण्हू बि ॾिसनि था त रस्तो मटाए था छॾनि। बराबर ससुई तूं सच थी चई पई पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त दुश्मन खे हीणो न सम्झबो आहे। ॿियो त मुंहिंजा फ़क़ीर था चवनि पिया त हिन बहादुर खे आहे लूसण जो नक जीअं वॾे कट तीअं घाटो। मासी हाणे तूं बि वञी धंधे जी कर देर थी वई अथई। मानी जो टाइम टरी वियो न त बुख मरी वेंदी आहे। मरनि मुंहिंजा दुश्मन मां हेॾे राज हूंदे छो बुख मरंदसि। अच्छा आलिया असां हलूं पाण खे देर पई थिए। देर कोन पई थियव किथे टाणा माणा पई कलाक बिही कयव मूंसां ॻाल्हाईंदे देर थी थिए। हणी बसरा कचे हुजे छा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। सॼी प्रकारनि जी ख़बर अॼु पाणीअ जी ज़रूरत पई अथव। दोस्तों मूं महसूस कयो आहे त मां अव्हां खे वक़्तु नथो ॾेई सघां जेतिरो अव्हां जो हक़ आहे। पर मां छा कयां? मुंहिंजे भाउ हाशिम खे मुसीबतुनि एतिरो घेरे वरितो आहे जो मां उतां पंहिंजी जान आज़ादी नथो कराए सघां। दिलावर साईं तूं को फिक्र न कर। हाशिम असांजो भाउ आहे ऐं असांखे फ़खुर आहे त असां हाशिम जहिड़े गैरतमंद खां लाइ विड़ी रहिया आहियूं। जेसीं ताईं सुसीअ में साह आहे न ओसीं ताईं असीं हाशिम लाइ विढ़ंदा रहंदासीं। छो त असां मज़लूमनि जा हिमायती ऐं ज़ालिमनि जा दुश्मन आहियूं। दिलावर साईं तव्हां अरमान न कयो। असांखे ख़ुशी थी रही आहे त अव्हां हक़ ऐं सच जी राह ते आहियो। तव्हां असां खां परे न आहियो। तव्हां असांजे साह में समायल आहियो। मूंखे अव्हां जी दोस्ती ते फ़खुर आहे दोस्तो। जंहिंखे अव्हां जहिड़ा दोस्त हुजनि बेशक उहो ख़ुशनसीब माण्हू। दिलावर साईं ख़ुशनसीब त असां आहियूं जिनखे अव्हां जहिड़ो दिलेर दोस्त मिलियो। दोस्तो मूंखे ख़बर पई आहे त दरिया खान वारा हिकु भेरो ॿीहर हरकत में अची विया। दरिया खान ऐं शमूं न चीरनि में आहिनि न मोहलनि में। बाक़ी इहो बहादुर ऐं जानू अॼु बि असांजे लाइ खॾूं खोटे रहिया आहिनि। दोस्तो बहादुर कमज़ोर ऐं काइर आहे। हुन में एतिरो दम ई न आहे जो असां सां विड़ी सघे। बहादुर चोरी कुत्ते वारो चकण दो या मर्दनि बजाए औरतुनि खे खणंदो छो त कमज़ोर ऐं बुज़दिल माण्हू ईअं ई कंदा आहिनि। जेकॾहिं बहादुर असां सां विड़ियो हीअ वेड़ांत हुनजी ज़िंदगीअ जी आख़िरी वेड़ांत हूंदी। पर जेकॾहिं असांजी नियाणियुनि सां विड़ियो त हुनजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो तव्हां कंदो। हाय हाशिम कॾहिं किथे आहियूं त कॾहिं किथे। इन करे हाशिम भाउ जी नियाणियुनि जी हिफ़ाज़त करणु अव्हां जो फर्ज़ आहे। कॾहिं बि मायूस न कजो। दिलावर साईं तव्हां उल्को ई न कयो। हाशिम जे राज जे कंहिं बि औरत जो रहो कोन सुरकंदो। जेकॾहिं बहादुर या कंहिं ॿिए कमीनात कई त पोइ मूंखे कसम आहे ख़ुदा जे ज़ात जो मां हुनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। ठीकु आहे हाणे मां हलां। जेॾां पेर तेॾां खेर। शमीर फिकर न कर। पहिरीं ॻाल्हि त तपेदार असांजे हक़ में शाहिदी। ॿी ॻाल्हि त शाह ज़मान खे कोर्ट पुॼण ई कोन ॾींदासीं। वॾो गंद थींदो। मामा साईं फिकुर मां कीअं न कयां? मूंखे तपेदार ते भरोसो ई न आहे। थी सघे थो त हू
कोर्ट में असांजे खिलाफ शाहिदी दे या थी सके तो चाचे शाह ज़मान असांजे खिलाफ सबूत हासिल किया हुजन बनी भी हुन जे कब्जे में आए ऐं मुखबरन या भी गाल कई आहे त तपेदार चाचा शाह ज़मान जे कब्जे में आहे मामा साईं चाचो शाह ज़मान वडो दुखियो मल हट खिलाड़ी मां बि न आहियां। अरे रे शेरू जी रे सौदा हिमल जो हिमल हमरा वठी शहर वारे रस्ते ते वञी बीहो। शाह ज़मान जो रस्तो रोकियो। कंहिं बि सूरत में शाह ज़मान कोर्ट में न पुजे। रे सौदा जे शाह ज़मान जो रस्तो रोकियो सी त वॾा खून थींदा माण्हू मरदा। भली बचार हमरा लेटाए छजाए कहिड़ो फर्क पवंदो पर शाह ज़मान कोर्ट न पुजे। बंद देर न कर शाह ज़मान निकिरी चुको हूंदो हुनजो ॻोठ वेझे आहे। मां वञा थो रे सर शाह ज़मान जो अदालत पहुचंदो ई न रस्ते में धूड़ थी वेंदो। शमीर उथ त पाण भलूं सुस्त छो थियो आहीं? रूपर ख़बर रेस बहादुर खान जा कहिड़ा हाल आहिनि? सॼो सॼो ॾींहुं घुमा न घर में आहे न हो ताक़त आहे। रेस बहादुर खान सॼो ॾींहुं जानूअ सां गॾु बनीअ ते हूंदो आहे। इन जो मतिलब त हाणे बहादुर खान खे पंहिंजनि ज़िम्मेवारियुनि जो एहसास थी वियो। रेस एहसास छो कोन थींदसि हाणे दुनियादारीअ खे ॾिसी चुको आहे। पर जेको जानू आहे न जानू इहो बहादुर खान खे सुधरण कोन ख़बर न आहे सॼो ॾींहुं वेठो हुनखे पटियूं पढ़ाए। हा रेस जानू आहे फॾई माण्हू ऐं सॼो ॾींहुं ॻाल्हियूं बि फॾ जूं अथसि। बोलो तूं बहादुर खान ते अख रखजांइ। यहाँ जेका हुनजी ख़ामोशी आहे न हुनजी इहा ख़ामोशी कंहिं वॾे तूफ़ान खे हणी थी। तूं छा थो सम्झी बोलो त इहो बहादुर खान बनियूं संभाली इहो बहादुर का सिट सिटे रहियो। इन छोकिरे जो सुधरण महाल आहे बोलो। इन्हे ते अख रखो ऐं हुनजी हर चुरपुर ते नज़र रखो ऐं मूंखे ॿुधाए। रेस बहादुर खान हाणे माठ में आहे। हाणे त हुन खां ससुई बि विसरी वई आहे। बोलो बहादुर खान जे रगुन में मुंहिंजो रत आहे ऐं हू ससुईअ खे कॾहिं बि कोन विसारींदो। हा थी सघे थो त हाणे हू चुप हुजे पर कॾहिं न कॾहिं फिरी सिरी ससुअ जी ॻाल्हि ज़रूर कंदो। थी सघे थो रेस पर फिलहाल त चुप आहे। ठीकु आहे बोलो तूं वञ ई बहादुर खान खे चए त मुंडा अचे। ठीकु आहे रेस बहादुर खान बोरिंग वारी ज़मीन ते वेठो आहे। मां तव्हांजो न्यापो हुनखे ॾियां थो। बहादुर जी ख़ामोशी माना तूफ़ान अचण जी निशानी। इहो छोरो सुधरंदो कोन यारींदो कॾहिं न कॾहिं पाण खे लामारो ई हिकिड़ो ख़तम। अॼु सरदार शाह ज़मान जे ॻोठ में न हाशिम अथई न दिलावर अथई। वाह जो बुला हुकुम कर त ससुअ खे झटे खणी अचां। आ जानू अॼु मां बाबा साईं सां आख़िरी मुलाक़ात करे अचां त पोइ तोखे फोन करे ॿुधाईंदुसि। त पोइ मां बि संगत खे फोन करे थो छॾियां त हू होशियारी वठनि। जानू मां तुंहिंजो मेन रोड ते इंतजार कंदुसि। तव्हां ससुई खे खणी सिधो मेन रोड ते मुंहिंजे हवाले करे तव्हां हलाइजो। ऐं ॿी ॻाल्हि खबरदार जे बाबा साईं खे ॿुधायो त रेस अव्हां बि कराची वारनि हमराहनि खे फोन करे छॾियो। ईअं न थिए जो तव्हां कराची पहुची वञो ऐं तव्हांखे इंजण वारी ॿेड़ी बि न मिले।
सब कम पक्को थलाए जानू तू बस रुगो इहा होशियारी तो बिना बंदूक फायर जे ससुए के झड़प दे छट्टे अचा किया है भाई मोलू रेस दरिया खान तव्हांखे याद पियो करे हाँ बोलो अज तो बाबा साईं सां जरूर मिलंदुसि ठीक है तू वञ मां अचां थो ठीक है रेस मां हलां जानू लगे तो त अॼु सभु कम सवला थी बाबा साईं पाण मूंखे सॾु कयो आहे अॼु मां बाबा साईं सां आख़िरी मुलाक़ात करे हलियो वेंदुसि पोइ जेकी जिया रेस हिकु चकर ॿीहर सोचे वठो रेस दरिया खान पोड़ो है जेकर खुदा न खास्ता रेस दरिया खान के न कुछ थी पियो तो तव्हांजी मिल्कत रुली वेंदी तू जो आहे जानू तोखां मां फोन ते हाल अहवाल वठो खैर अॼु केर बि मूंखे रोके नथो सघे मिल्कियत रुली वञे भलजा रुली वञे केर मरे केर बचे कुछ बि थी पए पर मां हाणे ससुईअ खे हिदायत जा वण ज़रूर ॾेखारींदुसि ठीक है रेस जेका अवां जी मर्जी ठीक आहे तू वञी संगत खे तयार कर ऐं बाबा से अचां